बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। हिक भेरे हिकिड़ो बादशाह रस्ते सां वञे पियो त हुन ॾिठो त ॿ माण्हू हुया जेके चोरी पिया कनि वेठा। त बादशाह जी हुन ते नज़र पई त पंहिंजे सिपाहियुनि खे चयईं त इन खे वठी अचो, इन्हनि खे क़ैद कयो। बादशाह हिकिड़ो नओं क़ैद खानो ठारायो जंहिंजो चौधारी कोट निकितल हो या दीवार हुई, ऐं हुनखे अंदरि बंदि करे ऐं अंदरि उन्हनि खे सामान ॾिनो वेंदो काठ जो, ऐं उनखे चयो वेंदो जेकॾहिं तव्हां मां को ॼाणू आहे, हुनुरमंद आहे त उहो भले हिन जेल मां निकिरी वञे, उहो आज़ादु थी वेंदो। उहे ॿ दोस्त हुया, दोस्त न हुआ पर चोर हुया। उन्हनि छा कयो त हिकिड़े पहिरें ॾींहुं शुरू थी वियो, सामान हुयुसि, हुन काठ कटियो, उनखे ॾाकण जी सूरत ठाहे ॾाकण रखी दीवार ते, वरी ॾाकण सिखियूं ॿिए पासे ॾे हलियो वियो। जंहिंखे उहो काठ जो कमु न पियो अचे या हुनखे हुनुरु न हुयो को बि, त उहो बसि काठ जो जेके तख़्तियूं पयूं हूंदियूं बसि उन ते वेही रहियो। उहो हलियो वियो। ज़िंदगीअ में जंहिं बि माण्हूअ वटि जेकॾहिं को हुनुरु आहे त हू उनखे क्रिएटिविटीअ वारे नमूने सां बहितर नमूने सां इस्तेमालु करे सघे थो। जेकॾहिं तव्हां तख़लीक़कार आहियो, क्रिएटिव आहियो ऐं हर सिचुएशन खे पंहिंजे तरीक़े सां हैंडल कयो था, हर ॻाल्हि खे पंहिंजे हिकु अंदाज़ सां बयानु कयो था, हर मसइले खे मुख़्तलिफ़ रुखनि सां उनजो हलु कढो था, त तव्हां सुठा इंसान आहियो। छो जो तव्हां में उहा ॼाण आहे, तव्हां में उहो गुण आहे जंहिंसां तव्हां पंहिंजी ज़िंदगी त आसान कंदा आहियो, पर ॿियनि माण्हुनि जी ज़िंदगी बि आसान बणाईंदा आहियो। ऐं हुनुर जी अहमियत तमामु घणी हूंदी आहे। जेकॾहिं तव्हां कंहिं बि शोबे में आहियो त उनजे जदीद दौर जूं जेके बि घुरिजूं आहिनि उहे लाज़मन पूरियूं करणियूं घुरिजनि, या उन ई ॻाल्हि जो बि माण्हू खे ज़हन में रखणु घुरिजे त जॾहिं बि कंहिं शइ जी ज़रूरत पए या सिचुएशन अचे त माण्हूअ जो ज़हन एतिरो तकिड़ो कमु करे जो उनजो हलु आसानीअ सां निकिरी सघे। अक्सर तौर ते तव्हां माण्हू ॾिठा हूंदा जेके घणो सोचींदा आहिनि ऐं अमल न कंदा आहिनि। त ईअं ई हिकिड़ो माण्हू आयो साईं जन वटि ऐं चयईं त साईं, मूं वटि एतिरा मनसूबा आहिनि जो पर मूंखे टाइम नथो मिले त मां कंहिं शइ ते अमल करे सघां। त उन्हनि ॾींहंनि में ॻोठ में हिकिड़ो मेलो लॻंदो, त मेले ते हिकिड़ो माण्हू ईंदो जेको रस्सी ते पंधु करणु शुरू कंदो ऐं उनजे हथ में लकिड़ो हूंदो या लठ हूंदी जंहिंसां उहो बैलेंस कंदो हलंदो। साईं उन नौजवान खे, असां कुलनि खे वठी हलियो उन मेले ते। जॾहिं जो मेले ते पहुतासीं त उहो करतबु पियो ॾेखारे वेठो। उन करतब में हू छा पियो करे त हुन रस्सी जेका रखियल हुई हुन लठ खणी ऐं उन ते हलणु शुरू पियो करे। पोइ कंहिं महिल लठ खे सॼे पासे ॾे, कंहिं महिल खॿे पासे ॾे बैलेंस कंदो ऐं हू हिकु छेड़े खां ॿिए छेड़े ते पहुतो। जंहिं वक़्तु मेले ॾांहुं वापसि आयासीं, उताक ते पहुतासीं, त साईं जन चयो त सोचणु ऐं अमल करण बि ईअं ई आहे। जेकॾहिं तव्हां जेको कुझु सोचियो था उनखे अमल कयो था ऐं उन्हनि जे विच में बैलेंस रखंदा था अचो, त तव्हांजी ज़िंदगी मुतवाज़न थी वञे, तव्हांजी ज़िंदगी बहितरीनु थी सघे थी, आसान थी सघे थी, ऐं तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ खे बहितर नमूने सां अञा बि आसान बणाए सघो था। त जंहिं माण्हूअ खे बि बैलेंस करणु अचे वियो पंहिंजे रिश्तनि खे, जंहिं माण्हूअ खे बैलेंस करणु अचे वियो या तवाज़ुन रखणु अचे वियो पंहिंजे दोस्तनि सां, पंहिंजी कारोबारी ज़िंदगीअ में या ॿिए कंहिं ज़िमेवारीअ में, त उहो बहितरीनु ज़िंदगी गुज़ारे सघे थो। अल्लाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए।